नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ से सॾते सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में भी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां रंगारंग तक़रीब मुनक़िद कई वई। वधीक तफ़सील सम्झा रहीम बख्श बलोच जी हिन रिपोर्ट में। जामशोरे जी सिंध यूनिवर्सिटी में धरती टीवी पारा ऐलानियल सह रवादारी वारी सिंध के उनवान हेठ अज सकाफ़ती डी जो वो भरपूर नमूने मल्हाए पे वे। सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द शागिर्दियाणियूं जेके इन वक्त सकाफ़ती रंग में जो रंगजी विया आहिनि। शागिर्द शागिर्दियाणियूं जेके इन वक्त क़ौमी वेस वॻा पेरे क़ौमी गीतुनि ते रक़्स करे रहिया आहिनि। उन हवाले सां हिते मौजूद जेके शागिर्द शागिर्दियाणियूं आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। टीवी जे सदते सकाफ़ती मल्हाए रहिया आहियूं ऐं माशाल्लाह कल्चर डे वीआईपी मल्हाए रहिया आहियूं। असांखे इलाही ख़ुशी थी कल्चर डे जी। ऐं अजरक टोपी सिंध जी शान आहे। माशाल्लाह मल्हाइणु खपे, हर कंहिंखे मल्हाइणु खपे, छो करे इहो त सिंध जो हिकिड़ो कल्चर आहे। असां सभिनी खे मल्हाइणु खपे। ईअं न की केरु हिंदू आहिनि चवंदा आहिनि न मल्हाइणु खपे। छो हिंदू बि असांजे सिंधी में ई ॼमिया आहिनि। उहे ईअं न सिंध खां ॿाहिरि न आहिनि, उहे बि सिंध जा ई आहिनि, सिंध में ॼमिया आहिनि, त सभिनी खे मल्हाइणु खपे। धरती टीवी न्यूज़ जी सॾ सां असां जेको आहे डिपार्टमेंट में पंहिंजे डिपार्टमेंट में सकाफ़ती जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। ऐं असांखे मतिलबु सिंधी हुजण जी हुन फ़ख़्रु आहे त असीं सिंधी आहियूं। ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त खे ज़ाहिर करण लाइ अजरक ऐं टोपी खे पाइणु लाज़मी आहे ताकी असांखे ख़बर पए त असीं सिंधी आहियूं। सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा सिंध यूनिवर्सिटी में। अहिड़ा ॾियारा थियणु खपनि, सिंध अॻिते वधणु खपे। ऐं ख़ासि तौर ते असांखे सिंधी सकाफ़त मल्हाइण सिर्फ़ु इहो मक़सदु न हुजणु खपे त असां सिर्फ़ु डांसूं कयूं या वरी बैनर वग़ैरह लॻायूं। असांजो मेन मक़सदु हुजणु खपे त सिंध जूं न्याणी खे अॻिते वधनि। जेसि ताईं न्याणी जी तालीम अॻिते न ईंदी, जेसि ताईं न्याणी अॻिते न ईंदी, तेसि ताईं असांजी सिंध तरक़ी कोन कंदी। धरती टीवी जे तरफ़ां असां 1 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाईंदासीं जोश ऐं जज़्बे सां। अॼु असां इन जे करे मीडिया एंड कम्युनिकेशन डिपार्टमेंट में एकता जो ॾियारो रखियो आहे ऐं असां भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। जी बिल्कुल, आवाज़ सिंध यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि वचन वर्जायो आहे त 1 डिसंबर ते धरती टीवी न्यूज़ सां सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द सकाफ़ती ॾींहुं भरपूर नमूने मल्हाईंदा। कैमरामैन अली मोहम्मद मक्सी सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़, जामशोरो।